पेर जितन पखी पेर तित टिमके बाहेड़ी जितन पखी पेर तित टिमके बाहेड़ी बियो बारींदो केर खाहोड़ की खेलड़ी स्टेज ते बैठल सिंध जो क़ौमी दानिश्वर मुंहिंजो उस्ताद मोहसिन साईं दिलशाद भुट्टो सीनियर असांजी तंज़ीम सिंध नेशनल कांग्रेस जो चीफ ऑर्गेनाइज़र मोहब आज़ाद कराची डिवीज़न जो चीफ ऑर्गेनाइज़र सैयद असद शाह साईं लतीफ़ मेमण सिंधी अदबी संगत जो साईं असगर बागी ऐं हिन पिंडाल में वेठल जिस्कम सर ऐं सभ खां पहिरीं सिंध नेशनल कांग्रेस ज़िले मलीर जे साथियुनि खे जस्तो ॾियां जो हुननि रहबर सिंध साईं जीएम सैद जे नाले जे हवाले सां ही जश्न जीएम सैद जो प्रोग्राम कराची जेका सिंध जी दिलि आहे सिंध जो मुआशी हब आहे उनमें ही प्रोग्राम रखायो आहे उहे दोस्त वाकई जस लड़न रहबर सिंध साईं जीएम सैद जदीद सिंध जो हिकिड़ो अहिड़ो मुफ़क्किर हो जंहिं जदीद क़ौम परस्तीअ जो फ़िकिर ॾिनो जीअं असांखे ॿुधायो त सिंधी हज़ारनि सालनि खां हिकु जुदागाना क़ौम आहिनि पंहिंजे वतन जी जाग्राफी ऐं तारीख़ ॿोली सकाफ़त ऐं सियासी इक़्तिसादी मुफ़ादनि जेका जदीद क़ौम जी वस्फ़ आहे उन बुनियाद ते सिंधी हज़ारनि सालनि खां हिकु जुदा क़ौम आहे ऐं सिंध हज़ारनि सालनि खां असांजो तारीख़ी वतन आहे ऐं असां हिन रियासत पाकिस्तान जे अंदरि हिकु कानूनी तौर ते हिकु ग़ुलाम वतन जी हैसियत में रहूं पिया जिते आज़ादी असांजो बुनियादी हक़ आहे ऐं आज़ादी जदोजहद जे ज़रिए असां ज़रूरु माणींदासीं यानी आज़ादी मुमकिन ऐं एंटर आहे साईं जीएम सैद आउं चवंदो आहियां त सिंध धरती पंहिंजी कुख मां हमेशह सिंध जा सूरमा सिंध जा सूर्य पुट उन मां जनम वठंदा रहिया आहिनि पर सिंध जी तारीख़ में ॿ अहिड़ा किरदार जिन जनम वरितो जिन पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे नज़रे जी छाप सदियुनि ताईं विधी उनमें हिकिड़ो रहबर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिं मुग़ल दौर में जनम वरितो ऐं करोड़ा दौर में हुनजी वफ़ात थी पर हुन दौर में हुन जहिड़ी रीत सिंध जी आज़ादी जे फ़िक्र जो अलम पंहिंजे हथ में कयो जहिड़ी रीत हुन पंहिंजे सिंधी क़ौम खे सुजाग कयो उन्हनि खे मुनज़्ज़म ऐं मुतहद थियण जो जेको सॾु ॾिनो ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां जेका जदोजहद जी तलक़ीन कई पंहिंजे फ़िक्र जे ज़रिए उहो फ़िक्र अॼु बि असांजे सीननि में उहो ई धड़के थो अॼु बि असांखे लतीफ़ जूं उहे सिटूं यादि थियूं अचनि जेके पंहिंजे वतन धरती सां बेपनाह मोहबत जो दर्स ॾियनि थियूं त वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त घोर मुंहिंजी सुमरा किज पवनि पास ॾिछ ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़नि वास मुयाई जियास जे वञे मण मलीर ॾे यानी उहो आज़ादी जो फ़िक्र ॾे इहो जंहिंमें मारवी जे ज़रिए हुकुम वतनी जो जज़्बो पैदा करे वियो त ग़ुलामीअ जी हालतुनि में बि जेको आहे असां पंहिंजे वतन ऐं पंहिंजे माण्हुनि सां मिलण जी जेका उकीर आहे तड़प आहे ऐं उनजी जेका आज़ादी जी तमन्ना आहे उन खां असां हथ खणण लाइ तयारु न आहियूं भले मरंदे मरी वञूं
पर हिननि क़ैद खाननि में हिन साम्राज्य जे क़ैद में जेको आहे असां पंहिंजे लाश ऐं मड़ खे बि जेको आहे दफ़न नथा करणु चाहियूं। असां पंहिंजे मड़ ऐं लाश खे पंहिंजी धरती ऐं मिटीअ में पंहिंजे माण्हुनि सां गॾु दफ़न करणु था चाहियूं। इहो पैगाम रहबर लतीफ़ असांखे ॾिनो त असांजी सिंध ग़ुलाम आहे। असां ते उन वक़्तु मुग़ल साम्राज्य क़ाबिज़ हो। उन वक़्तु मक़ामी कलोड़ा हक़म जेके मियाँवाल तहरीक जी आज़ादी जी तहरीक शुरू करे चुका हुआ, पर मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े खां पोइ उहा तहरीक यार मोहम्मद कलोड़े वटि जॾहिं आई त मसलती अंदाज़ इख्तियार करे हुननि ॼण त आण मञी ऐं अधु सिंध ॾंड ते जेको आहे उहा हासिल कई ऐं अधु ते जेके आहिनि उहे मुग़ल क़ाबिज़ रहिया गवर्नरनि जे ज़रिए। ऐं सिंध जी हिकिड़ी आज़ादी जी तहरीक शाह इनायत जे ॻुवाणीअ में जो खेड़े सो खाए जे नारे हेठि हली ऐं उन तहरीक खे कुचलण में करोड़नि जो किरदार हो। लतीफ़ साईं उन तहरीक खे बि ॻायो आहे, यानी वतन जी आज़ादी जी तहरीक खे लतीफ़ ॻायो न सिर्फ़, पर लतीफ़ उन तहरीक जो अलमबरदार हो, उन तहरीक जो हिसो हो त कानारिया कुणकनि जनी लोह लिंगन में मोहब्बत जे मैदान में पया लाल लुछन पाणे बदन पटियूं पाणे चिकिया कन वटा वाढोड़नि रही अचे रातड़ी। लतीफ़ साईं इन बेतन जे ज़रिए वाज़े कयो आहे त इहे उहे इनकलाबी शाह इनायत जा गोरिला हुआ जेके वतन सिंध जी आज़ादी जे लाइ मुग़ल साम्राज्य जे ख़िलाफ़ विया ऐं करोड़ा जागीरदार हुकमराननि ऐं मक़ामी जागीरदारनि जे ख़िलाफ़ वतन जी आज़ादी लाइ विड़ी ज़ख़्मी थिया, तड़पनि पिया, लुछनि पिया त हू पंहिंजो इलाज पाण पिया कनि, पंहिंजो पाण खे पटियूं पाण पिया ॿधनि। ऐं लतीफ़ साईं चए थो त अचो त उन्हनि भाडोड़नि वटां उन्हनि ज़ख़्मियुनि वटां उन्हनि इनकलाबियुनि वटां रही अचिजे तिन वाढोड़नि वटाए जन खे सूर शरीर में घट मझारा घाए लिकाए लोका पाणे ॿधनि पटियूं। त इहो जेको फ़िक्र आहे लतीफ़ साईं ॾिनो। लतीफ़ साईं असांखे ग़ुलामी जी समुरनि में कहिड़ी रीति वतन जा आशिक़ जेके आहिनि, वतन जी सेन हणी झंडो हथनि में खणी जेके निकिरनि था जदोजहद जे मैदान में, उन्हनि कहिड़ियूं सख़्तियूं अज़तूं मिलनि थियूं, कहिड़ियूं ॾुखियाईयुनि तकलीफ़ुनि मां गुज़रनि था। लतीफ़ साईं मुख़्तलिफ़ सुरनि में असांखे मिसाल थो ॾे। मारवीअ में लतीफ़ साईं मारवी खे मिसिंग पसंद खंबे गुम कयल किरदार तौर ते बि खणी आयो आहे। जेके उमर बादशाह हिकिड़े साम्राज आहे जेको हुनखे वतन जे आशिक़ खे खणी थो वञे, क़ैद में रखे थो ऐं अज़तूं थो ॾे, जो लतीफ़ खे इहो चवणो थो पए त ॻिची अगाना लोह जा ज़ेरियूं ऐं ज़ंजीर पेकरा पेरनि में कोठियुनि अंदरि कीर चारी चौगाननि जे वायहत कनि वज़ीर छिन छिनी आहियां अहिड़ी सिट शरीर मारू जाम मरीर पुछजी की पवार। मारवी उन दौर जी मिसिंग पसंद हुई ऐं अॼु जे दौर में सिंध जा अयूब कांगड़ो पठान खान सोराणी मुर्तज़ा जुमे जो इंसाफ़ कायो काशिफ सगड़ सर्वेज सरकारी सर्वेज टोलनि समेत सभई सिंध जा नौजवान जेके पाकिस्तानी रियासत जे एजेंसियुनि जे का खबे मुकियल अज़त क़ैदुनि में अज़त गांवनि में जेके अज़तूं बर्दाश्त पिया कनि। उन वक़्तु उन्हनि क़ैद थियल ऐं मिसिंग पसंद जो आवाज़ लतीफ़ भरियो ऐं अॼु जे दौर में उन्हनि जो आवाज़ जीअं शायदि ऐं उनजे फ़िक्र जा पंहिंजे अहिड़ा जेके आहिनि उनजो आवाज़ खणी अॻिते हलिया। रहबर सिंध जीअं शायदि उहो ॿियो सिंध जी कुख मां जनम वठंदड़ सिंध जो हिलाली फर्ज़ंद हो जे पंहिंजो तबिको छॾे ऐं पंहिंजनि माण्हुनि सां, हालांकि साईं जीअं शायदि खानदानी तौर ते उन्होंने जागीर हुई, हू हिकिड़ी गादी जो मालिक हो, गादी नशीन हो, पर हुनखे जेका वतन सां मोहबत जी सुठी जेका पैर हुई हुनजे खानदान में हुई, छो जो शाह हैदर सराई मखदूम बिलावल जो उहो अज़ीम ख़लीफ़ो हो जे हिते मियां जौनपुरी जे सिंध ते अची ऐं पंहिंजी हिकिड़ी ज़लालत पैदा करे ऐं सिंध जे अंदरि तफ़रक़ो पैदा कयो त उनजा सन वटां ॿेड़ा हैदर शाह सराई ॿोड़ाया हुआ। अहिड़ी रीति उनजे तुख़म में पैदा थींदड़ जेको आहे उहो अज़ीम रहबर साईं जीअं सैदो उहो कीअं थो थी सघे त हू पंहिंजे माण्हुनि खे छॾे करे वक़्त जे हुकुमराननि सां बीहे न करे हुन वक़्त जे हुकुमराननि खे थोड़ा हणी हू पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीठो ऐं पंहिंजनि माण्हुनि खे सॼे उन्हनि खे चयईं
त न मां तव्हांजो मुर्शिद आहियां न तव्हां मुंहिंजा मुरीद आहियो मां ऐं तव्हां हिकु वजूद आहियूं सिंधी क़ौम आहियूं ऐं अचो त पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ जदोजहद कयो हुन पंहिंजो तबिको छॾींदो त उहो अज़ीम रहबर जेको मां खां वधीक शफ़ीक हो मूं दुनिया में जेके बि लीडर पढ़िया उन्हनि जूं आतम कथाऊं पढ़ियूं उन्हनि जूं जेल डायरियूं पढ़ियूं या दुनिया में उन्हनि लीडरनि ते फिल्मूं थियूं आहिनि पर मूं अहिड़ो को बि लीडर न ॾिठो जेको जीएम सेठ जे मट हुजे ऐं जीएम सेठ जेको शफ़ीक मां वांगुरु हो असांजा वॾा अॼु बि असांखे ॿुधाईंदा आहिनि त जॾहिं असां सन में को प्रोग्राम थींदो को जलसो थींदो ऐं राति जो असां हुते देरि सां पहुचंदा हुआसीं आंधी मांझी पहुचंदा हुआसीं मुंहिंजे कारकुननि खे उहो सीए लॻे को बि कारकुन जेको आहे जीएम सेठ जे घरां जेको आहे उहो बुखे पेट न वेंदो हो उनजो कुशादो दस्तरखानो उहो अज़ीम रहबर उन हिकिड़ा नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया हू पंहिंजे कारकुननि सां बेपनाह मोहबत कंदो हो मूंखे यादि आहे त जॾहिं साईं जीएम सेठ जे नज़रे सां मुखालफ़त कंदड़ उहे माण्हू ऐं सिंधी क़ौम जॾहिं साईं जीएम सेठ खे उहा मोट न ॾिनी त चाचे हफ़ीज़ कुरैशी साईं खे चयो त पोड़ा छो अची छितो थियो सिंधी क़ौम तोखे सुञाणे कान थी तुंहिंजो क़तल ई कोन थी करे त साईं जीएम सेठ जे चाचे हफ़ीज़ खे चयो त इश्क विधो आहे मामरे न त केरु कशाला कढे चई महबूब जेको आहे उहो माना न कंदो त बाक़ी ॿियो केरु कंदो सिंधी क़ौम मुंहिंजी महबूब आहे इन जा माना इन जूं नफ़रतूं इन जूं कचायूं फिकायूं मुंहिंजी अखियुनि ते आहिनि मूं इश्क कयो आहे आशिक़ मां आहियां उन करे समूरा जेके हुन जा आहिनि मामला उहे मूंखे क़बूल आहिनि ऐं आशिक़ जेको आहे कॾहिं महबूब ते मयार न कंदो आहे ऐं साईं जीएम सेठ पंहिंजो पाण खे फनाफुल सिंध करे छॾियो हुन पंहिंजो पाण खे सिंध में फनाह करे छॾियो ऐं हुन अहिड़ो अज़ीम फ़िक्र ॾिनो जीअं असांखे ॿुधायो त हीउ वतन असांजो तारीख़ी वतन आहे असां हज़ारनि सालनि खां हिकिड़ी जुदा क़ौम आहियूं आज़ादी असांजे ॼमण जो हक़ु आहे ऐं आज़ादी मुमकिन अंतर आहे न सिर्फ़ु इहो पर साईं जीएम सेठ असांखे आलमी इंसानियत जो दर्स ॾिनो जेको पैगाम लतीफ़ जे शाइरी जे अंदरि बि मौजूदु आहे साईं मुसदाई करी मथे सिंध सुकार दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद करी साईं खाकी चवंदो हो त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त साईं जीएम सेठ जे फिक्र जा जेके 8 नुक़्ता आहिनि क़ौमी फिक्र जा 4 नुक़्ता सिंध हिकु वतन आहे सिंधी हिकु क़ौम आहिनि आज़ादी सिंधी क़ौम जो हक़ु आहे ऐं आज़ादी मुमकिन अंतर आहे आलमी फिक्र इत्तेहाद इंसानी अमन आलम तरक़ी बनी रूह आदम ऐं आज़ादी अक़वाम इहे साईं मुसदाई करी मित्र मथे सिंध सुकार जेका पहिरीं सिंध आहे जंहिंमें सिंध जी ख़ुशहाली सुकार ऐं आज़ादी जी ॻाल्हि आहे इहो क़ौमी फिक्र जी तर्जुमानी उन सिंध जी जेका आहे तशरीह साईं जीएम सेठ जे नज़रे में ॾिनी आहे ऐं पोइ सिट आलम सब आबाद करी वारी जेका सिट आहे उहा आलमी फिक्र वारी तशरीह जेका साईं जीएम सेठ उन जी तशरीह आहे ऐं इहो तसलसल आहे साईं लतीफ़ साईं जेको आहे उहो सिंध जी आज़ादी जो अलमबरदार शाइर ईअं ई साईं जीएम सेठ जेको आहे उहो सिंध जी आज़ादी जो सिंध जी जदीद क़ौम परस्ती जे फिक्र जो उहो बानी हो जीअं असांखे इहो रस्तो ॾिनो अॼु असां हिन रियासत जे अंदरि हिकु क़ानूनी तौर ते क़ैद आहियूं सिंध हिन वक़्तु घणरुखी ख़तरनि जो शिकार आहे हिकु तरफ़ पंजाब साम्राज्य फौज ऐं पंहिंजे इदारनि जे ज़रिए मज़लूम क़ौमुनि खे ग़ुलाम बणाए उन जे वसीलनि ते क़ाबिज़ आहे उन जो तेल गैस पेट्रोल ऐं ॿी मेदनिया पोइ उहो पोर्ट जे ज़रिए कमाई हुजे टैक्स जे ज़रिए कमाई हुजे या ग्रेनाइट ऐं सोन ऐं हीरा जवाहर जेका सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन मां निकिरे थी या जेका सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन आहे उहा सभु वफ़ाक़ ऐं पंजाब कयो थो वञे हाणे जेका असांजी धरती आहे उहा असांजे पहिरीं जेका ॾेखारींदी आहे कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो करण ऐं उते छावड़ियूं ठाहिण जो प्लान आहे सिंधु दरिया जे हिन धरती खे तख़लीक़ कयो उन दरिया खे सुकाइण जे लाइ हिननि बंद ॿधा हिननि डेम ठाहिया उनखे सुकायो समुंड अॼु डाउन स्ट्रीम में मिठे पाणी न पवण जे करे
50 लख खां वधीक ज़मीनूं विड़काए चुको आहे। सिंध जा केतिरा ई ॻोठ देहूं जुसूं तबाह थी चुकियूं आहिनि। सिंध जी डेल्टाई तहज़ीब तबाह थी चुकी आहे। सिंधी माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर लॻा पिया आहिनि। इहा सूरत हाल आहे। ॿिए पासे सिंध जी आबादी जो तवाज़ुन बिगाड़ण जे लाइ लखनि जे तादाद में धारनि खे आबाद कयो वियो आहे। उहे पठान हुजनि, बर्मी हुजनि, बंगाली हुजनि, अफगानी हुजनि, रोहिंग्या हुजनि या ॿियूं क़ौमूं जेके लोधूं ते लथल आहिनि, जेके अॼु बि असांजे कारोबार ते क़ाबिज़ आहिनि, अॼु बि असांजी धरती ते क़ाबिज़ आहिनि, अॼु बि सिंध जे माण्हुनि सां उहे झेड़ा कनि था, विढ़नि था, उन्हनि खे क़त्ल कनि था ऐं रियासत त कॾहिं बि सिंध जो हिलाली फर्ज़न सिंध जी क़ौमी तहरीक जेका आहे उन जी साज़िशूं खे कामयाब करण न ॾींदी। सिंध हिन वक़्तु आलमी सूरतहाल जे अंदरि सिंध हिन वक़्तु जेको आहे उहा घणो थी ख़तरे में 6 लाख ज़मीन आहे। दुनिया जे अंदरि उहे मुल्क सर्वाइव कंदा आहिनि जिन वटि समुंड हूंदो आहे, जिन वटि सामूंडी किनारो हूंदो आहे ऐं पंजाब वटि को बि सामूंडी किनारो न आहे। उन करे पंजाब जेको आहे उहो सिंध खे मुकमिल तौर ते जे अंदरि खैबर पख्तूनख्वा जे अंदरि तोड़े गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जे अंदरि हिन जे ख़िलाफ़ बग़ावत आहे। हिननि खे मोचड़ा मिलनि था ऐं अॻे पोइ सूरत हाल अहिड़ी बीठी आहे, हिननि खे ॼण हुननि हथु करणो पवंदो। पर सिंध जी सूरत हाल ॾुखी वञण ते छो उहा बग़ावत मुनज़िम न आहे, उहा बग़ावत ऑर्गनाइज़ न आहे। उन बग़ावत जी अॻुवाणी के साइंटिफिक ऐं ऑर्गनाइज़ तंज़ीम वटि न आहे। उन करे जेसीं ताईं असां मुनज़िम ऐं मुतहम न थींदासीं, जेसीं ताईं असां क़ौमी तहरीक जे अंदरि हिकिड़ी साइंटिफिक ऐं ऑर्गनाइज़ तंज़ीम न ॾींदासीं ऐं उन जे प्लेटफॉर्म तां मुस्तक़िल बुनियादुनि ते हिकिड़ी जदोजहद जटादार न कंदासीं, तेसीं ताईं जेको असां हुननि खे शिकस्त ॾेई करे पंहिंजे वतन जी आज़ादी नथा माणे सघूं। उन करे अचो त पंहिंजे धरती जी वापसी कयो, सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद करे हिनखे कामयाबी ते पहुचायूं। मुंहिंजा मोहसिन मुक़रर मौजूद आहिनि, उन करे आऊं तव्हांजो वक़्तु घणो न वठंदुसि। आख़िर में आऊं लतीफ़ साईं जूं सबका पहिरीं आऊं इंडियन नेशनल कांग्रेस मलीर जे दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जिन्हें एॾो ज़बरदस्त प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो ज़िले जे तरफ़ां। उन में जेके दोस्त शरीक थिया, मुंहिंजी भेणूं दोस्तो ऐं पिंडाल ते वेठल जेके असांजा मोज़ीन आहिनि, जंहिंमें साईं दिलशाद, सारंग, साईं लतीफ़, साईं असद शाह, साईं असगर बागी, समूरनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन वक़्तु ॾिनो पिया जेके वेठा आहिनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां। लतीफ़ साईं फरमायो, उॾंदे ॿोड़नि खे के हाथक हथ विझनि, उॾंदे ॿोड़नि खे के हाथक हथ विझनि, पसो रज लतीफ़ चए केॾी कई कखनि तोड़े कंदी कनि न त साण न वञनि सीर। इहा हिकिड़ी कमेंटमेंट जी ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं फरमाई आहे। हूअं त ईअं त सवेले दोस्त हिकिड़े ॿुधायो पिया त लतीफ़ साईं जा पारखूं तमामु वधंदा पिया आहिनि, लतीफ़ हुन ते कंप्लेन करण लाइ तयारु आहे। सो दोस्त मूंखे पुछियो जेकॾहिं उहो कंप्लेन दाख़िल करे छा तो हुनजो केस खणंदे? मूं चयो ऐं उन्हनि जेके पारखूं आहिनि उन्हनि खे टीप ॾियण में देरि न कंदुसि। सो तइदाद वधे पियो, सुठी ॻाल्हि आहे। दोस्त साईं ॿारनि जे सां मथां ॻाल्हाइणु एॾो सवलो न आहे, सो आऊं चंद शयूं रखंदुसि। बाक़ी जेके दोस्त आहिनि तमामु हिकिड़ो तफ़सील सां जेका क़ौमी तहरीक ते फ़िक्र जीम साहिब ते ऐं फ़िक्र जीम साहिब अक्स किथां वरितो, उनखां पहिरीं रैपर लतीफ़ ते तफ़सीलन ॻाल्हायो ऐं पूरी जेका तारीख़ आहे हिंदुस्तान उन ते हिकिड़ी ज़बरदस्त बहितरीन हिकिड़ी रोशनी साईं मिली। साईं नाराज़ न थिए त आऊं ॿ टे शयुनि ते पंहिंजे आऊं चयो त आऊं पॉलिटिकल वर्कर आहियां, ऐं मुंहिंजो तइल्लुक़ ई सियासी अदब सां रहियो आहे, जो मुंहिंजो सब्जेक्ट ई उहो रहियो आहे। उनजे करे ऐं मौज़ूदनि ते तमामु घणो यकीन रखंदो आहियां। उनजे हिकिड़े सिटूं आहिनि त सियासत जे सीने में दिलि हूंदी न आहे। सियासत जेको आहे उहो
इमोशन उनमें आहे ही न, उनमें सिर्फ़ दिमाग़ आहे, सोचणु आहे। सो आउं ते एतमाद कंदो आहियां त वाक़ई जेका सियासत आहे उहा ॾाढी बेगराम हूंदी आहे। हिते साईं जेमसद खे असां पंहिंजो रहबर मञूं था, पर तारीख़ जे अंदरि साईं हिकिड़ी ॻाल्हि रखी जेका बम्बई खां अलॻि थी। मूं अॼु किताबु पढ़ियो पए, इरफान जे घर पियो हुयो किताबु दरियार दिल दास्तान मोहब्बत, जंहिंमें साईं लिखियो आहे त जनाह जेको हुयो या मुस्लिम लीग जी क़यादत हुई उहा अंग्रेज़ जी पठू ऐं अंग्रेज़ नवाज़ ऐं धोखेबाज़ हुआ। पॉलिटिकल माण्हू खे इहा माण्हू खे ॾिसी ख़बर पवणु घुरिजे, जीअं पवणु घुरिजे हा, पर मुस्लिम ऐं हिंदू तज़ाद जे करे मामला जेके उन ज़माने में बिगड़ियल हुआ, जंहिंजे करे साईं इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई त कांग्रेस जेका हुई उन ॾींहुं सोचियो पिए त मुस्लमान जेके आहिनि उन जो तइदाद सिंध में वधीक आहे, जिन जे करे बम्बई खां अलॻि थी जेका कांग्रेस जी फेवर में न आहे। पर हिते हिन खिते में ख़ैबर पख्तूनख्वा जॾहिं पुराणो सरहद इहो पूरे जो पूरो जंहिंमें हिंदुअनि जी तमामु नंढड़ी तइदाद में हिंदू हुते रहंदा हुआ या ॿियनि मज़हबनि जा, उहो सॼे जो सॼो सूबो उहो कांग्रेस जो हुयो। बादशाह खान जी निगरानी में जेको कांग्रेस जो वॾो हिकिड़ो असरु हुयो। आउं सम्झां थो जेकॾहिं उन ज़माने में साईं जेम्स जेकॾहिं कांग्रेस में बि आहे, आउं सम्झां थो त कांग्रेस हुनजी मुखालिफ़ थी सघे न करे आहे, पर साईं जेम्स जो मुस्लिम लीग सां बीहण जंहिं साईं पाण लिखियो हुनजो तसलुसल आहे। उनखां अलावा मूं हीअं पूरो जेका तारीख़ आहे हिंदुस्तान जी उनखे वॾी दिलचस्पी सां हींअर मूंखे हिकिड़ो उन ते हिकिड़ी मज़मून ॿ टे कुझु लिखणा हुआ, जेको किताब ॾे लिखण जी मूंखे शौक़ु थियो, उहे मूंखे पढ़ण जी ज़रूरत पई। उहो दोस्त जब आम माण्हू पढ़ी न सघंदो आहे, पर हुनखे जंहिंमहिल रिसर्च करण जी ज़रूरत हूंदी आहे त उहो मुख़्तलिफ़ शयुनि खे पढ़ण जी हुनखे ज़रूरत पइजी वेंदी आहे ऐं पोइ पढ़ंदो आहे। मूंखे बि ईअं ज़रूरत पइजी वेई, मूं पढ़ियो। उन ज़माने में साईं जी ज़िक्र कयो गांधी जे अदम तशद्दुद ऐं साईं जेम्स जे अदम तशद्दुद। साईं ज़बरदस्त नमूने हुन जा पंहिंजा दलील ॾिना, पर मूंखे जेको मूं हींअर गांधी खे या नेहरू जी स्ट्रगल खां वेंदे जेका मौलाना आज़ाद साईं जेम्स जे पूरे खिते में जेको थियो उनखे उन ते फिल्मूं बि ठहियूं आहिनि, डॉक्यूमेंटरियूं बि ठहियूं आहिनि, किताब बि तक़रीबन ॾाढा सुठा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो किताब अहम आहे तक़रीबन, उहो आहे आधी रात जी आज़ादी। उहो समूरनि नौजवाननि खे पढ़णु खपे, दोस्तनि खे। सिंधी में तर्जुमो आहे हुनजो ॿियो पार्ट अचे पियो, उहो अधु किताब जो मुनो किताब आहे, उहो तर्जुमो थियो जेको आधी रात जी आज़ादी नाले सां पब्लिश थियो निसार हिकिड़े कयो। उनखां हाणे ॿियो जेको हुनजे पुट बि करे पियो जेको रहियल उहो बि अचे पियो। उन में गांधी जेको लिखियो आहे त जेका अदम तशद्दुद जो मक़सदु लिखियो आहे त अदम तशद्दुद छो, हुन चयो त अदम तशद्दुद इन जे करे ज़रूरी आहे त ताक़तवर जे अॻियां कमज़ोर माण्हू जेको आहे उनखे इख़लाक़ी तरह शिकस्त ॾेई सघे। हालांकि आख़िर में जॾहिं गांधी ॾिठो त अवाम में जेको वॾो हिकिड़ो किरोध पैदा थियो, हुन क्विट इंडिया मूवमेंट खां पोइ हुन हिकिड़ो नारो ॾिनो, करो या मरो। इहो अदम तशद्दुद जो नारो ई न आहे। इहो सम्झो त हाणे जद पाण मरो जद ॿिए खे मारियो। इहो बिल्कुलु हुन जेको पूरी ज़िंदगी जी अदम तशद्दुद जी प्रचार कई उनजी नफ़ी हुई। ईअं ई साईं जेमसद उनखां अक़ीदतमंद रहियो, बादशाह खान अक़ीदतमंद रहिया गांधी जा, पर कमज़ोर पोज़ीशन में सभ खां वॾो हथियार जेको आहे पुरोमन पॉलिटिक्स आहे। जैसी ताईं अवामी उभार उन नए ते पहुचे, कमज़ोर पोज़ीशन में का बि जंग न थींदी आहे। इहो असूल आहे संधू जो। संधू खां वॾो को वेड़ जो को फ़िलासफ़र हुयो ई न, जे 500 कपिल मसीह में आर्ट ऑफ वार जो किताब लिखियो।
उहो दोस्तनि खे पढ़णु खपे। सयातान बम्बर उनखे तर्जुमो कयो वेड़ जे फन जे नाले सां। हुनमें हुन लिखियो आहे जेको वेड़ आहे उहो आख़िरी हुरबो आहे जंग जो, पहिरियों हुरबो आहे ई न वेड़। हुन पंज हिकिड़ियूं शयूं ॾिनियूं, पंहिंजा पंज जेके नुकात हुन ॾिना। पहिरियों नुकात हुन में हुन ॾिनो उहो आहे सियासत। जेसीं ताईं तव्हांजी सियासत मज़बूत न आहे त तव्हांजी हर ॻाल्हि जेका आहे कमज़ोर आहे। उन खां पोइ इहा नुकात हुन इन जे लाइ ॾिना वेड़ कहिड़ी सूरत में थींदी आहे। उनमें हुन ॿियो ॾिनो जोग्राफी, तव्हांजी धरती जी जेका बीह कहिड़ी आहे। टियों ॾिनई मौसम कहिड़ो आहे जेको तव्हांजी एनवायरमेंट जी सियासत ते असरअंदाज थिए थो। चौथो हुन ॾिनो तव्हांजी अॻुवाणी कंदड़ उहो केतिरो ईमानदार ऐं बहादुर आहे। पंजो हुन ॾिनो असूल, त पार्टी जो असूल ऐं ज़ाब्ता अख़लाक उहो केतिरो मज़बूत आहे, उन में केतिरा ई जेके कमिटेड माण्हू आहिनि। इहे पंज शयूं ॾिनियूं ऐं उन में हिकिड़ा असूल हुन तय कया। हुनमें असूल कहिड़ा तय कया? हुनमें हिकिड़ो असूल तय कयईं त जेका जंग आहे उहा वेड़ खां बग़ैर जेका फतह थिए उहा सभिनि खां वधीक अज़ीम आहे। उहा आहे डिप्लोमेसी सां, उहा आहे हिकमत अमलनि सां। उन जे करे पहिरीं जेका असांखे हिकमत अमली डिप्लोमेसी जी ज़रूरत आहे, जेका असांजी क़ौमी तहरीक में असांजी सियासत में तमामु वॾी खोट आहे। उन शइ जेसीं ताईं असां उन्हनि खे पुर नथा करियूं तेसीं ताईं ऑर्गेनाइज़ेशन पूरी मुकमल न थींदी। तो मसइलो इहो आहे दोस्तो, तो दोस्तनि तक़रीबन तफ़सील सां ॻाल्हायो। साईं असगर ॻाल्हायो त हिकिड़ो ॿ पाकिस्तान हुआ। पाकिस्तान हिकिड़ो ई हुयो। हमदा अलवी जेको लिखियो आहे त पाकिस्तान पहिरें ॾींहं खां ई फ़ौज खे मिलियो। ही जेको पाकिस्तान ठहियो उहो हुननि खे तोहफ़े तौरु मिलियो उन्हनि माण्हुनि खे जेके जागीरदार हुआ, अंग्रेज जा पठू, ॿिया जेके सिविल ब्यूरोक्रेसी ऐं फ़ौजी ब्यूरोक्रेसी, उन्हनि खे ही तोहफ़े में मिलियो। ही आज़ाद इंडिपेंडेंट को आज़ाद न थियो, विरहाङो हो छो जेको विरहाए करे हुन ॾिनो, उन में जेको बंगाल जेको हो उनजी ॻिची में पइजी वियो। हालांकि तारीख़ में आहे शहीद हुसैन सारवादी जेको वियो अंग्रेज वटि, हुन चयो असांखे बंगाल खे विरहायो न। बंगाल ॿ आहे, हिकिड़ो हिंदुस्तान जे अंदरि आहे, हिकिड़ो बंग्लादेश आहे। हुन चयो त असांखे बंगाल जेको पूरो बंगाल आहे उहो असांखे अलॻि करे ॾियो। पाकिस्तान ठाहियो, हिंदुस्तान ठाहियो, जेको वणे वञी ठाहियो, बंगाल असांखे अलॻि करे ॾियो। पर हुननि बंगाल खे बाद कयो। उहो बंगाल जेको हिननि खां वधीक असलियत में आबादी में हुयो उहो हिन जी ॻिची में हुयो। उहो त हमदा अलवी जो किताब आहे, को एॾो वॾो किताब न आहे। उर्दू में किताब आहे 140 पेजनि जो, पाकिस्तानी सियासत, फौज और ब्यूरोक्रेसी का किरदार। इहो 144 पेज जो किताब आहे। इहो पढ़ंदो तव्हांखे पूरी इन्वायरमेंट जेका हिन खिते जी सम्झ में अची वेंदी त हीउ पाकिस्तान ठहियो छो। हिकिड़ो पाकिस्तान जेको आहे 1946 में हमदा अलवी लिखे थो त नेहरू लाल पंहिंजी जेका आहे इलेक्शन कैंपेन में हिकिड़ी हुन मंशूर तय कयो ऐं मंशूर ॾिनो त आउं इलेक्शन खटण खां पोइ छा कंदुसि। हुन जो इलेक्शन खटण खां पोइ आउं सरमायादारी निज़ाम जेको पूरे हिंदुस्तान मां ख़तमु कंदुसि। हमदा अलवी लिखे थो इहा जेका हुई इहो मंशूर जो नुक़्तो जेको इहो ग़लति हुयो। ओॾी महिल ॾियणु न खपंदो हुयो नेहरू खे, छो त कांग्रेस जे अंदरि मुस्लमान जागीरदारनि जो ऐं पीरनि जो, पंडितनि जो, हिंदू जागीरदारनि जो वॾो तइदाद मौजूदु हुयो, जेको इन नुक़्ते जे करे नेहरू जी इलेक्शन कैंपेन जो पूरो मुखालिफ़ थी वियो। उन्हनि घुराए करे मीटिंग करे हुननि इहो तय कयो त कांग्रेस खे वोट नाहे ॾियणो। जेकर कांग्रेस खे वोट ॾिनासीं, नेहरू खटे आयो त असांजी जागीरूं हली वेंदियूं। उन जे करे मुस्लिम लीग खे वोट ॾियणो आहे। हमदा अलवी लिखे थो त ख़ुदि मौलाना आज़ाद लिखियो आहे कांग्रेस आख़िरी दौर, मुस्लिम लीग आख़िरी दौर में जंहिंमां आवाम बेज़ार हुई, पर इन नुक़्ते जे करे जेका हिंदुस्तान जी ॿियो नंबर वारी पार्टी थी वई। ऐं उन खां पोइ ॿियूं पॉलिटिकल जेके ग़लतियूं थियूं उहा इहा थी त कांग्रेस 7 जेके मिनिस्ट्री हुयूं उन में 2 जेके आहिनि मुस्लिम लीग खे ॾिनियूं हुयूं।
हिकिड़ी जेका हुन जेका मुस्लिम लीग खे ॾिनी उहा जेका अहम वज़ारत हुननि मुस्लिम लीग खे ॾेई छॾी उहा ॾिनी राणा लियाकत अली खान खे। लियाकत अली खान जेको हो जंहिंखे का ख़बर ई न हुई, खुदि हिकिड़ी फिल्म में जेको हिकिड़ी डॉक्यूमेंट्री थी पिया जना हुन चर्चो कंदो आहे त जेका दीवार ते तस्वीर लॻियल आहे उनखे ॾिसण लाइ टिक हिकत जी हुजण जी ज़रूरत आहे। जना जंहिंमें जना खे मुखातिब थी चवंदो आहे त मुंहिंजो माशाअल्लाह कद टिको आहे ऐं तस्वीर सही ॾिसी सघंदो, चओ हुन रुगो कद उहो टिको न अकुल ई टिके हुजण जी ज़रूरत आहे जेको तो में न आहे। त मक़सदु उहो हिकिड़ो जेको अकुल खान जेको वांछल माण्हू उहो जेको नाणे जो मिनिस्टर थी वियो हिन हिंदुस्तान में, उन छा कयो मौलाना आज़ाद लिखियो आहे, उन छा कयो हिकिड़े 300 जेके ब्यूरोक्रेट हुआ उन्हनि सभिनि खे मथे खणी आया, हुननि खे हिकिड़ी प्लान ॾिनी त जेको जेके बि कांग्रेस जा मनसूबा आहे हुनजी बजट की रोकी, जंहिंखां पोइ ख़ासि करे पटेल उहो हिन खां भागी छो त हाणे हिननि खे अलॻि करणु खपे, जंहिंजे करे पाकिस्तान ठहियो जो मौलाना आज़ाद चयो हीउ पाकिस्तान जेको आहे जनाह न ठाहियो, ही पटेल ठाहियो, वल्लभ भाई पटेल ठाहियो पाकिस्तान। ॿी जेका मिस्टेक जेका हुई पाकिस्तान ठहण जी उहा आहे नेहरू जी स्टेटमेंट। उहा कहिड़ी स्टेटमेंट हुई पॉलिटिकल, उहा स्टेटमेंट हुई हिकिड़ो नुक़्तो कॾहिं कॾहिं क़ौमनि खे दरबदर करे सघे थो, क़ौमनि खे ठाहे सघे थो। हुन हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी रेडियो इंडिया ते त जेके बि फ़ैसिला थींदा उहे जमहूरी अंदाज़ सां ऐं अक्सरीती राय सां थींदा। जॾहिं मूंखे पटेल मना कंदो आहे त अक्सरीती राय वारो लफ़्ज़ न आहे, गॾियल राय सां जेको फ़ैसिला थींदा, उहो अक्सरीती राय जे चकर में जेको स्टेटमेंट ॾींदो आहे जनाब अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे चवंदो त हाणे हिंदुस्तान जे विरहायो वेंदो या त हिंदुस्तान तबाह थींदो, उनखां पोइ पाकिस्तान जो बुनियादु पियो। उन ज़माने में साईं जेम्स इहो किताब मूं पढ़ियो न आहे, आज़ाद कादी मूंखे ॿुधायो उन किताब जो जेको गुलाम अली अलाना ॾिसी रहियो उन जेके पीउ जे ॾाॾे लिखियो आहे वॾे अलाना, हुन जो त हुन किताब में लिखियो आहे त साईं जेम्स जेको ख़त लिखियो उहो कंहिंखे आगा खान खे ख़त लिखी त तूं कैबिनेट मिशन में इहा ॻाल्हि रख त असांखे सिंध जेको आहे उहो अलॻि जेको सूबो न हुयो, उहो अलॻि रियासत हुई, रियासत जी सूरत में असांखे अलॻि ॾिन, छो त बंगाली बि इहा घुर कनि था। पर उन ख़त जे जवाब में आगा खान जेको साईं जेम्स खे जवाब मोकिलियो, ओॾी महिल साईं जेम्स मुस्लिम लीग खे छॾे चुको, साईं जी जेका खिते में जेका पॉलिटिकल जेका स्ट्रेंथ हुई उहा कमज़ोर थी चुकी हुई, छो त साईं अकेलो हुयो बसि। हुन चयो त हाणे तूं जेको साईं खे न्यापो मोकिलियो त शाह साहिबु तुंहिंजी जेका पोज़ीशन आहे उहा सेकेंड क़यादत खां जेका कमज़ोर आहे। हिते जेका फर्स्ट क़यादत आहे जनाह ऐं जेको नेहरू, उहे कैबिनेट मिशन हुनखे घुराए बि मिथो बि करे पर उहे वेहण लाइ तयारु न आहिनि। तूं जेको आहे हुते पंहिंजी ॻाल्हि रखण वियो आहीं पर हू तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न, छो त तुंहिंजी जेका लीडरशिप तमामु कमज़ोर लीडर थी चुको आहे। उन ज़माने में कैबिनेट में हुन चयो त फ़ैसिलो थी चुको आहे, हुन किताब जो हवालो जेको ॾिनो आज़ाद कादी फ़ैसिलो थी चुको आहे, पाकिस्तान ठही वियो आहे, हाणे सिर्फ़ु उनखे अमली जामो पाराइणो आहे। तो उन जे करे तव्हां पंहिंजी जदोजहद खे पंहिंजे अंदाज़ सां खणो, जे सक्सेस थियो त ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी, न तव्हां जेको आहे फ़ैसिला थी चुका आहिनि। इहे तारीख़ जूं ॻाल्हियूं आहिनि, उनजे करे जदोजहद हलंदी रही। साईं किताब जो ज़िक्र कयो, सिंध ॻाल्हाए थी जेका साईं जेम्स जो कोर्ट स्टेटमेंट आहे, साईं हुन में काफ़ी एतिराफ़ कया पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन खां ईंदे पाकिस्तान जी जेका करारदाद पास करण ताईं जेके बि मामला थिया साईं चवंदो मूं कया, कंहिं तरह आइन लाइ मां बलोचनि खे चयो, पठाननि खे चयो, पर साईं चए थो त आख़िरी हिन नतीजे ते पहुतो आहे। हेॾियूं कुर्बानियूं ॾियण जे पाकिस्तान खे बचाइण जे ऐं इहो सोचुमि त जेको सिंधी सदर थिए थो कंहिं हद ताईं इहो दर्दनि जो दरमान थींदो, पर उहो न थियो। हाणे असां आज़ादी ते पहुता आहियूं। हिकिड़ी उन ज़माने में सिंधु देश जेका अक्सर काफ़ी पॉलिटिकल माण्हू असां वटि, जंहिंमें रसूल बिच पली जे खां ईंदे काफ़ी सारा जेके वॾा लीडर हुआ जेके चवंदा साईं खे तकड़ करे छॾे। साईं जेम्स इन रद्द अमल में जॾहिं बंगाल जे अंदरि 40 लख माण्हुनि जो क़त्लेआम थियो, हज़ारे औरतुनि जूं इज़तूं
नीलाम कयो वियो। उन जे रद्द अमल में साईं जेम्स साहिब इहो सिंधु देश जो नारो हणी दुनिया जे अॻियां, बंगाल जे अॻियां, इन कातिल ऐं फाशिस्ट कुवत जे अॻियां, उन जे करे अॼु असां सुरखरू आहियूं उहो हिन खिते जी पूरी क़ौम जे अॻियां। असां हींअर असां वटि पोज़ीशन इहा आहे, असां वटि मज़बूत हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका सारनि ॻाल्हायो, जेका साइंटिफिक बुनियादनि ते हुजे, जेका असुली बुनियादनि ते हुजे, जेका अवामी बुनियादनि ते हुजे, जेका क़ौमी अवामी क़ुवत सां हले। हिन खिते जे अंदरि हिकिड़ो सुवाल न आहे। साईं जेम्स साईं जी जेका सियासत हुई उन ते मूं ॿ मज़मून हींअर लिखिया। हिकिड़ो अहम इहो मुंहिंजो हुयो जेको मूं मुख़्तलिफ़ किताब पढ़ियो हिकिड़ो आज़ाद कादियो पढ़ियो, उन खां मूंखे ॾाढो मुतासिर थियुसि। हुन लिखियो आहे, हुन इहो पंजाब जे अंदरि बि आहे, सॉरी हुन खैबर पख्तूनख्वा जे बि अंदरि आहे, उहा बलूचिस्तान जे बि अंदरि आहे। हुन जो क़ौमी तहरीक ऐं फ़िक्र जेम्स जी जेका बुनियाद रखियल क़ौमी तहरीक, हुन में हिकिड़ा वॾा बुनियादी फ़र्क़ आहे। क़ौमनि जी जेकी क़ौमी ऐं तबक़ाती जदोजहद थींदी आहे, उहा जेका क़ौमी जेका क़ौम जे अंदरि आम जेको रायो आहे उहो इहो आहे त क़ौम जे अंदरि समूरा क़ौम आहे, उहो वॾेरो मुल्लो सभु क़ौम आहे। इहा हिकिड़ी पुराणी जेका सोच आहे क़ौम जी, पर साईं जेम्स उन खे तमामु जेको सो ख़ूबसूरत करे पेश कयो। क़ौमी तहरीक सेक्युलर ऐं सोशल बुनियादनि ऐं जमहूरी बुनियादनि नेशनल पॉलिटिक्स खे, जेका खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जे अंदरि आहे, हुते असांखां वधीक क़ौमी तहरीक जेका असां वेड़ में रुधल आहे, पर उहा असां जहिड़ी क़ौमी तहरीक, असांजो नज़रियाती टकराव बलूचिस्तान ऐं पठान सां बि इहो ई आहे। छो त असांजी क़ौमी तहरीक जेका आहे उहा तबक़ाती बुनियादनि ते बीठी आहे। हुन जी क़ौमी तहरीक जेका आहे उन में मुल्लो बि आहे, उन में जागीरदार पाए, उन में सरदार पाए। हिकिड़ी जगह ते मारन बलोच बि वेठी आहे, अल्लाह नज़र पाए, हुते हिदायतुल्लाह मुल्लो पाए, हुते अख्तर मिगल आहे। हाणे हुननि वटि जेको असांजो सुवाल आहे, असांजी जॾहिं बि तहरीक जुड़ी, जॾहिं बि असांजी कुवत उभरी, उन कुवत सां गॾोगॾु मुल्लो ऐं जागीरदार ख़ुदि ब ख़ुदि रियासत सां गॾु दफ़न थींदा। हुननि वटि इहो न थींदो, हुननि खे ॿियूं ॿ जंगूं वेड़ियूं पवंदियूं, उहे मुल्ले सां बि वेड़ियूं पवंदियूं ऐं जागीरदार सां बि वेड़ियूं पवंदियूं। उन जे करे असांजी जेका क़ौमी तहरीक आहे उहा हुन खां वधीक ख़ूबसूरत आहे ऐं वधीक जेका असां जेका हिकिड़ी जंग सां जेके सभु मसइलनि जो हल इन क़ौमी तहरीक खे फ़िक्र जेम्स में आहे। उन जे करे उन खे मज़बूत ऑर्गेनाइज़ेशन जी ज़रूरत आहे, मज़बूत तंज़ीम जी ज़रूरत आहे। उहा असांजी कोशिशि आहे त सिंधियन नेशनल कांग्रेस साबित कंदी त कुझु असांजी तंज़ीम खे 10 महीना थिया आहिनि, उन में असां इहो साबित कयो आहे ऐं आवाम ताईं पंहिंजो पैगाम पहुचाइण में आवाज़ सही अचे थो। मां जॾहिं दोस्त वठी पिया अचनि, स्टेज ते चढ़ां पियो त हिकिड़े दोस्त लतीफ़ जो बेत पढ़ियो, सदड़िया सरे जूं कोह पचारूं कन, सरो जो न शराब। बेटा ये मोखीअ जे किरदार खे ॻायो आहे। मां मोखीअ खे जवानीअ में पढ़ियो हो। जॾहिं जवानीअ में पहिरियों लतीफ़ खे खोलियो त इहो शुरूआती सुर हुया भिटाईअ जा, उन में मोखी मोखीअ जो शराब ॾाढो महांगो हो। आम माण्हू मोखीअ जे दुकान ते वेंदो ई न हो, ॾाढो भलो शराब पीअंदो। सदड़िया सरे जूं कोह पचारूं कन, नंढियूं ते ख़र्ची मिलंदी, पोइ बाज़ार में वेंदा रांदीका वठण। पोइ जॾहिं महांगो रांदीको ॾिसंदा त छड़ो हसरत सां तकींदा, उनखे चइबो आहे सद। जेका शइ ख़रीद न करे सघो उहा तव्हांजी सद हूंदी आहे, अहिड़ी ख़्वाहिश जेका पूरी न थी सघे। अड़े तव्हां वटि जेकॾहिं
मोखीअ खे ॾियण लाइ क़ीमत कोन्हे त पोइ शराब पीअण जी सद छो था कयो? छो जो मोखी छा घुरंदी आहे उहो भिटाई ॿुधाए। सदड़िया सरे जूं को पचारूं कनि जॾहिं का त कलाड़नि कढिया। कलाड़ चइबो आहे हुनखे जेको शराब ठाहींदो आहे ऐं शराब विकिणंदो आहे। जॾहिं कलाड़ कात कढियाइन त हेॾे आ सिसी ॾे त कटियां त पोइ शराब ॾींदो मां त भॻो थो वञे। हिते जे तोखे वेहणो हिकिड़ो कलाड़ मोखी ॿियो कलाड़ जीएम साहिब माज़र सां हिते जे वेहणो आहे त सिर खनि सदड़िया सरे जूं कोह पचारूं कनि जॾहिं का त कलाड़नि कढिया त मोटियो पोइ वञनि पिकूं से पीअनि। शराब जूं पिकूं से पीअनि सिर जिनी जा सट में। सट माना मटा सटा। शराब वठ सिर ॾे मटा सटा कर सिर जिनी जा सट में उहे हिन दुकान ते विहनि। ॿिए खे हिन दुकान ते विहण जी ज़रूरत बि कान्हे। दावा दावा हाणे ॻाल्हायूं था दावा ते। लतीफ़ दादा सॼो गोरीलो लतीफ़ सॼो कातिल हो कातिल। चवनि था क़ौमी तारीख़ कमज़ोर थी वई आहे। कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां चवनि था क़ौमी तारीख़ कमज़ोर थी वई आहे। क़ौमी तारीख़ कमज़ोर न आहे थी असांजी दावा कमज़ोर थी वई आहे। पंहिंजी दावा खे मज़बूत कयो क़ौमी तारीख़ उते ई बीठी आहे। तव्हांजी दावा कमज़ोर थी वई आहे। सिंधु देश जी दावा करण खां लवायो था। पंहिंजे दावा ते ॼमी बीहो। क़ौमी तारीख़ ओतिरी मज़बूत आहे जिते कल्ह ई साईं जीएम साहिब ते बग़ावत जो केस थियो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। साईं जीएम साहिब ते बग़ावत जो केस थियो। पोइ वकील साईं खे चयो त असांजे अदालत में बयान जमा कराइणो आहे। अदालती बयान ॾियो असां। पोइ साईं जेको बयान लिखायो उहो छपियो आहे कहिड़े किताब में ते सिंधु ॻाल्हाए थी। तव्हां पढ़ो वञो। जॾहिं वकील उहो सॼो बयान लिखी पूरो कयो त वकील साईं खे चयो त साईं जेकॾहिं हे बयान अदालत में ॾींदे त जज तोखे फांसी ॾेई छॾींदा। साईं जवाब में चयुसि त सिंधु देश मुंहिंजी दावा आहे दावा। ये जेका हदड़नि जी मुठ बची आहे इन हदड़नि जी मुठ खे बचाइण जे लाइ पंहिंजी दावा तो हथु खणी वञा छा? फांसी ॾियनि था त ॾेई छॾनि। दावा तो हथु न खणंदुसि। तव्हां दावा ते ॼमी बीहो। इनकलाबी जॾहिं पंहिंजे दावा ते ॼमी बीहंदा आहिनि त रियासत झुकी पवंदी आहे। तव्हां पंहिंजी दावा ते ॼमी बीहो रियासत झुकी पवंदी। जीएम साहिब जॾहिं पंहिंजे दावा ते ॼमी बीठो त जज अदालतुनि खे ताला हणी भॼी विया। लतीफ़ जॾहिं पंहिंजे दावा ते ॼमी बीठो त रियासत पाण कई लतीफ़ वटि आई। मियां गुलाम शाह करोड़ सिंध जो हाकिम पाण लतीफ़ वटि हाज़िरी भरण आयो। लतीफ़ जो मां पंहिंजी भेनरुनि सां माज़रत थो कयां।
कुछ गुस्ताखाना लफ़्ज़ ॻाल्हाई तो मुंहिंजे लाइ अॻु वाट माफ़ी थो वठां। लतीफ़ जो हिकिड़ो किरदारु हो। लतीफ़ जी हिकिड़ी ख़िदमत गुज़ारी माई गुलाम। सारे खे मोकिलियो मिलियो आहे त ॻाल्हियूं कयूं था। माई गुलाम ख़िदमतगारी लतीफ़ जी। लतीफ़ जी महफ़िल में वेहंदी, लतीफ़ जी कचहरीअ में वेहंदी। माई गुलाम इनकलाबी किरदार हुई। माई गुलाम इन करे इनकलाबी किरदार हुई जो उन वक़्तु ताज़ो ताज़ो शाह इनायत बग़ावत करे चुको हो। उन जे करे हुब्बुल वतनी जी ॻाल्हि करणु एतिरो ई गुनाह हो जेतिरो अॼु जे दौर में सिंधु देश जी ॻाल्हि करणु गुनाह हो। मुग़लनि जे दौर में हुब्बुल वतनी जी ॻाल्हि कंदड़नि खे तलाश कयो वेंदो तो केरु आहे, ॿाहिरां हूंदा, क़तल कयो वेंदो। ईअं न आहे त शाह इनायत जी शिकस्त खां पोइ मुग़ल बस करे वेही रहिया, कुत्ते वांगुरु नूसींदा। उन वक़्त में इहे किरदार आहे, भिक्त भान माई गुलाम जहिड़ा किरदार आहे जेके लतीफ़ जे हुब्बुल वतनी जे पैगाम खे खणी आवाम ताईं हलिया वेंदा। मुग़लनि जे फौजुनि जी परवाह ई न कंदा त उनजा सिपाही असांखे कढ आहिनि या न आहिनि। ही उहे किरदार जेके लतीफ़ जे पैगाम खे, हुब्बुल वतनी जे पैगाम खे खणी आवाम ताईं महफ़िलुनि में वञी ॻाईंदा। माई गुलाम त महफ़िलुनि में वञी ॻाईंदी। ही सभु इनकलाबी किरदार आहे। ऐं मूंखे वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध जा कुझु दानिश्वर माई गुलाम खे कंजरी था चवनि। ॾाढे अफ़सोस इनकलाबी किरदारनि खे जेके मुग़लनि जे ज़ुल्म जबर ऐं तशद्दुद जे दौर में लतीफ़ जी हुब्बुल वतनी जो पैगाम खणी महफ़िलुनि में वञी ॻाइनि, उन्हनि लाइ चवनि था त कंजरी। अबा जे कॾहिं एॾा सचा आहियो, एॾा मुड़ुस आहियो, एॾो सचु ॻाल्हाइण जो शौक़ु अथव। माई गुलाम राग ॻाईंदी, बेटा जा पेट ॻाईंदी, ऐं जेको महफ़िलुनि में राग ॻाए उनखे फ़नकारा चइबो आहे। फ़नकारा जॾहिं नूरजान ॻाए थी त चओ था मैडम आहे, फ़नकार आहे। जॾहिं माई गुलाम ॻाए थी त चओ था कंजरी। एॾा मुड़ुस आहियो त नूरजान खे बि कंजरी कोठियो न। अनारकली जे बाज़ार मां आई तुम्हारे वञो ॻाल्हायो न, हुनखे मैडम छो था चओ? छो जो हुते जनरल आसिम जी गोली तव्हांजे साम्हूं थी ऐं पंहिंजे मुल्क वतन किरदारनि खे गार ॾींदे तव्हांखे फ़ख़्रु थो महसूसु थिए। त माई गुलाम जॾहिं पंहिंजे दावा ते ॼमी बिठी त मियां नूर मोहन कलोड़े जहिड़े मुग़लनि जे दलाल बि उनजो क़दुरु कंदे उनखे सिंधी गानो पढ़ाए छॾियो। पंहिंजे दावा ते ॼमी वियो। इहे तख़्त ताज सभु तव्हांजे पेरनि में अची फिरंदा। अड़े छो था दावा खे? क़ौमी तारीख़ कमज़ोर न आहे, तव्हांजी दावा कमज़ोर आहे। तव्हां त माई गुलाम खां बि विलायो यार। लतीफ़ ऐं जेम्स आहे त वॾी ॻाल्हि आहे। दवा बोलिए तो नथी थिएव न। मुंहिंजो देश, मुंहिंजो देश, सिंधु देश, तुंहिंजो रहबर, मुंहिंजो रहबर,
GM Sayyid, GM Sayyid. जेम्स सैयद ते इल्ज़ाम आहिनि। हिकिड़ो इल्ज़ाम इहो आहे त जेम्स सैयद पाकिस्तान ठाहियो। अदा हा ठाहियो ऐं पाकिस्तान। तव्हां सचा? जेम्स सैयद गुनाहगार आहे। जेम्स सैयद बिल्कुलु पाकिस्तान ठाहियो। जेम्स सैयद मुस्लिम लीग में भी शामिल हो। जेम्स सैयद जना सां बि गॾु हो, वॾी यारियत जना सां। जेम्स सैयद जॾहिं मुस्लिम लीग में शामिल थियो त जना जे इश्क में न वियो। जना सुहिणो न होता, सभिनी जना जा फोटू ॾिठा हूंदा, ॾिसी बि किल भईंदी आहे। जना सुहिणो न हुयो, न इश्क में वियो। जेम्स सैयद जेकॾहिं मुस्लिम लीग में वियो त उन में बि सिंध जो इश्क शामिल हो। भाउ सिंध जो इश्क, सिंध जे इश्क में वियो मुस्लिम लीग जे अंदरि। जेम्स सैयद हमेशा महात्मा गांधी खे इज़त ॾिनी ऐं फिक्री तौर उन जे वेझो रहियो। मुस्लिम क़ौम ऐं मुस्लिम लीग इन्हनि ॻाल्हियुनि खे त जेम्स सैयद लेखींदो ई कोन हो। क्या जेम्स सैयद हमेशा कांग्रेस जे वेझो रहियो। जेम्स सैयद जा समूरा दोस्त कांग्रेसी आहे। पर जॾहिं सिंध खे बॉम्बे खां अलहदा करण जी ॻाल्हि आई त कांग्रेस उन जी मुखालिफ़त कई। इहो तारीख़ जी सिहरत में मौजूदु आहे। कांग्रेस जो मुखालिफ़त कई। कांग्रेस इन जे करे मुखालिफ़त कई त जेकॾहिं सिंध बॉम्बे खां अलॻि थी अलॻि सूबो थियो त उन जे असेंबलीअ ते मुस्लमान हावी थी वेंदा। जेसीं ताईं सिंध बॉम्बे जे ताबियो आहे उन वक़्त ताईं हिंदू वधीक ताक़तवर आहे। सिंध जे अंदरि अलॻि थियण सां मुस्लमान उते ताक़तवर थी वेंदा, हिंदू कमज़ोर थी वेंदा। इहा तारीख़ सच आहे। इहा ई सोच जवाहरलाल नेहरू जी, इहा ई सोच महात्मा गांधीअ जी त सिंध खे बॉम्बे खां अलहदा थियण न खपे। छो? हिंदू कमज़ोर थी विया। ऐं जिना पंहिंजा जेके 14 नुक़्ता ॾिना उन में जिना चयो त असां सिंध खे बॉम्बे खां अलहदा करे अलॻि सूबो ठाहिण जे हक़ में आहियूं। ऐं जॾहिं जिना इहा ॻाल्हि कई त जेम्स सैयद मुस्लिम लीग में हली वियो। छो जेम्स सैयद चाहे पियो त सिंध खे अलहदा हैसियत मिले, सिंध बॉम्बे प्रेसिडेंसीअ जे ताबे न रहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां कॾहिं बि तारीख़ में सूबो न आहियूं रहिया। जेम्स सैयद वञण जो सबबु इहो त बॉम्बे खां अलहदगीअ में कांग्रेस रुकावट बणी बीठी ऐं मुस्लिम लीग खे मारे पियो। हाणे हिते इहा ॻाल्हि जेम्स सैयद खां ई पुछूं था इहो सवाल, असां पाण नथा ॻाल्हायूं। अञा जेम्स सैयद खां इहो सवाल था पुछूं त सिंध तारीख़ में कॾहिं बि सूबो न रही। सिंध हमेशह हिकिड़ी रियासत रही आहे। भली जेकॾहिं सिंध ते कब्ज़ो बि थियो आहे पोइ बि अरबों कब्ज़ो कयो, तुर्खाननि खे पोइ बि सिंध हिकिड़ी रियासत हुई। असां तारीख़ में रियासत रहिया आहियूं, सूबो न आहियूं रहिया। मुग़लनि कब्ज़ो कयो पोइ बि रियासत हुयासीं। ऐं जॾहिं अंग्रेज़ सिंध में आया, अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो, उन वक़्त बि तालपुरनि जे हुकूमत में, तालपुर हुक्मरान आहे सिंध जा, ऐं तालपुरनि जी हुकूमत में सिंध ख़ुदि मुख्तियार रियासत। अंग्रेज़नि के सूबे ते कब्ज़ो न कयो, अंग्रेज़नि सिंध जी ख़ुदि मुख्तियार रियासत ते कब्ज़ो। साईं जेम्स सैयद पंहिंजे किताब सिंध ॻाल्हाए थी में लिखे थो
त असां इहो मुतालबो ई ग़लति कयो त सुन खे बॉम्बे खां अलॻि करे सूबो ठाहियो वञे। असां अंग्रेज़नि खां इहो मुतालबो कयो आहे त सिंध ख़ुदि मुख्तियार रियासत ई जंहिं रियासत जे शिकिल में तव्हां हुन ते कब्ज़ो कयो उन रियासत जे शिकिल में सिंध खे आज़ादु कयो। इहे लफ़्ज़ जीएम साहिब पाण पंहिंजे किताब में लिखिया आहिनि। उनजो नतीजो छा निकितो? उनजो नतीजो इहो निकितो त 1940 जी जॾहिं करारदाद पेश थी त 1940 जे करारदाद जिन भी दोस्तनि पढ़ी हूंदी 1940 जी करारदाद जिन भी दोस्तनि पढ़ी हूंदी उन्हनि खे इहा ख़बर हूंदी त 1940 जे करारदाद जे पहिरें पैराग्राफ में शुरूआती पैराग्राफ में इहे लफ़्ज़ लिखियल आहिनि। 40 जी करार जेका जिन्ना साहब पेश कई 40 जी करारदाद में इहे लफ़्ज़ लिखियल आहिनि त असां 1935 जे एक्ट खे रद्द था कयूं छो जो 1935 जो एक्ट मुस्लिम रियासतुनि खे सिंध पंजाब बंगाल वग़ैरह सभिनी रियासतुनि खे हिंदुस्तान जो सूबो थो करणु वठे। असीं इहा दावा था कयूं त इहे सूबा न आहिनि हिंदुस्तान जा, इहे ख़ुदि मुख्तियार ऐं आज़ाद रियासतुनि जिन खे ख़ुदि मुख्तियार ऐं आज़ाद रियासतुनि जी हैसियत ॾिनी वञे। उणिवीह सौ 40 जी करारदाद सूबनि जी नफ़ी जीएम साहिब सूबनि जी नफ़ी पियो करे त सिंध सूबो न आहे ख़ुदि मुख्तियार आज़ाद रियासत आहे उनजी उहा ख़ुदि मुख्तियार आज़ाद रियासत बहाल कई वञे। धोखो मुस्लिम लीग कयो, धोखो जीएम साहिब न कयो, धोखो जिन्ना कयो। 40 जे करारदाद जे पहिरें पैराग्राफ में इहे शयूं वाज़िह लिखियल आहिनि पर जॾहिं पाकिस्तान ठहियो धोखो ॾिसजो, वेसाघाती ॾिसजो, बेईमानी ॾिसजो। जॾहिं पाकिस्तान ठहियो त 1940 जे करारदाद खे आइन तौर तस्लीम करण जे बजाय 1935 जे एक्ट खे आइन तौर तस्लीम कयूं जंहिंखे 40 जे करारदाद में रद्द करे आया। 1935 जे एक्ट खे पाकिस्तान जो पहिरियों आइन करार ॾिनो ऐं पोइ चऊं त हे रियासतूं न आहिनि, सूबा आहिनि। हे रियासतूं न आहिनि, सूबा आहिनि, पर असां सूबा थी वियासीं। पोइ छा एहतिजाज थियो? जेम साहिब एहतिजाज कयो। अहिड़ा माण्हू चरिया थींदा आहिनि उनखे पंहिंजे ज़ात लाइ पंहिंजे मुफ़ादनि जी परवाह न हूंदी आहे। मूंसां शादी खे परवाह न, पंहिंजी दावा ते ॼमी बीहंदा आहिनि। छा थी पियो? जागीरूं ख़र्ची आहिनि, सिरकतूं ख़र्ची आहिनि, जेल में विझियल आहे, पर दावा ते बीहणो आहे। दावा मां तॾहिं चवां थो दावा ते बीहो हर शइ सब भेजो रोटा निकले ना बादशाह अजय का जज जोड़ो खौफ जो अजय का दिलो जीएम से देर जान क्यों तो असा सूबो न आयूं, असा रियासत आयूं। असा की आज़ाद रियासत के तस्लीम जो 40 जे करारदाद के पाकिस्तान जो आइन बढ़ायो। चयूं त आइन ठहण में वक़्तु लॻंदो। आइन जेको ठहंदो 40 जे करारदाद ते हूंदो, हे उबूरी तौर 35 जो नाफ़िज़ करण जो कुझु वक़्तु लाइ साल ॿिनि टिनि पहिरीं ॻाल्हि हिकदमि आइन न ठहंदो। आइन ठहण लाइ मोहलत ॾियो। शाहजहां में जॾहिं आइन ठहियो त बदबख्तनि सूबा बि ख़तमु करे छॾिया। सिंधी सूबा इहे बनियूं ठाहे छॾियूं। हलो तव्हां सूबो बि ठाहियो हलो। ऐं पोइ फ़ख़्र सां छा चयूं
असां क़ौमुनि खे आइन जे मुक़बले में दफ़न करे छॾियो। हाणे वॾे कनीर चवंदा 28 तरमीम करे असां सिंध खे आइन जे मुक़बले में दफ़न कंदासीं, टोकर कंदासीं सिंध खे। अरे तव्हां छा कंदव? तव्हांजो उहो आइन जंहिं वञुंड जे मुक़बले में सिंध खे, उहो आइन ई फना थी वियो। सिंध त अॼु बि मौजूदु आहे। तव्हांजो हे आइन बि फना थी वेंदो, सिंध अॼु बि मौजूदु आहे। क़ौमूं मरंदियूं जा, क़ौमूं तक़सीम थींदियूं जा। इहा ग़लती त टालपुरनि बि कई, सिंध खे टिनि हिसनि में विरायो। पोइ छा ॾियो? टालपुर फना थी विया, सिंध अॼु बि मौजूदु आहे। तव्हां बि फना थींदो, सिंध अॼु बि मौजूदु आहे। क़ौमुनि खे तारीख़ ठाहींदी आहे, तव्हां जहिड़ा गोली हलाइण वारा न ठाहींदा आहिनि। ऐं तारीख़ जे फ़ैसिलनि खे तव्हां ऐवाननि में न रद्द करे सघिया हो, न रद्द करे सघिया। अरे मुझे भी थी लिया पुरानो भी थी आया मानी खा के ना शुगर का भाई सारे का मैं शुगर जो मरी शुगर लो थी याद कर रहा हूं। मैंने मिठाई खा दिया दाल हो जाता सारे मानी ने खाएंगे भाई ये सब। साईं जी हम से अब ॿुधण जी मूड त आहे न, अधु कलाक किलो बि ॿुधां। साईं जी एम से अदम तशद्दुद हामी था, बिल्कुल हामी हो। तव्हां केरु थींदा ॾिठो त 4 महीननि जो हामी हो, बिल्कुल हामी न हो। साईं अदम तशद्दुद। हाणे ॾिसो त अदम तशद्दुद आहे छा? आहे कहिड़ी भला? इंडिया में हिकिड़ो फिल्म ठाहियो अदम तशद्दुद ते, जंहिंमें ॻाल्हि संजय दत्त या संजय कुमार हो, संजय दत्त, हाँ संजय दत्त जो हीरो। तो संजय दत्त गांधी जो सभ खां वॾो पोलो, अदम तशद्दुद वॾो पोलो। तो हिकिड़ा रेगुड़ हमरा मिलियो भर कॾी चपाट वहाईंसि, चीमा गांधी जो पोलो तोखे चपाट वहाईंसि। गांधी जो हिकिड़ी चपाट लॻियो त ॿियो बि टोलियो। हुनखे भर कढाए चमाट हई संजय दत्त खे, त संजय दत्त चयुसि यार न, मां गांधीअ खे पोइ लॻायो, मां तो जवाब ई तोखे ढक न हणंदो। हुन वरी ॿिए गिटे ॾों बि वहाए चमाट कढियसि। जॾहिं 2 दफ़ा आईंसि त पोइ चई यार बापू इहो त न आहे ॿुधायो त 2 चपाटनि में मूं छा करिणो आहे, उन करे हाणे मां आज़ादु आहियां। हा अदम तशद्दुद इहो आहे गांधीअ जो। 2 चपाटा खाओ, उन खां पोइ आजा बाजा जेको वणेव सो कयो। तुंहिंजो देश मुंहिंजो देश, सिंधु देश, सिंधु देश, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर, जीएम सैयद, जीएम सैयद। इहो तव्हांखे ॿुधाए छॾियो। छो जो मोहन जे दड़े जे दौर में जेका असांजी तारीख़ जी शुरूआती दौर आहे, जेका असांजो जनम थो थिए तारीख़ी दौर, मोहन जे दड़े जे दौर में बि असां हथियार कोन ठाहिया। तव्हां जेके मोहन जे दड़े जूं अज़ीम शान इमारतूं जोड़ियूं आहिनि, उहे साबित थियूं कनि त तव्हां कारीगर हुयो, फने कारीगरीअ जा माहिर। वक़्तु हो छा जो हथियार ठाहे वञी ॿियनि खे फुरियूं। अड़े फुरियुनि में जेके खाइण लाइ कुझु पठाणनि खे कुझु कोन्हे, ज़रख़ेज़ ज़मीन कोन्हे, उहे वञी फुरियुनि। अरबन के सहरा हुयो, रेगिस्तान हुयो, उन्हनि वटि कुझु न हो, उहे वञी फुरियुनि। छो जो हथियार उन्हनि जा पैदावारी औज़ार सिखी, समुंड में जहाज़ हलाइण सिखियो। उन वक़्तु आया न, पोइ कमु कहिड़ो कयो, साम्हूं बि रस्ता चेक कयूं। अमेरिका जो रस्तो थो वञे,
हिंदुस्तान कहिड़ो रस्तो थो वञे, फलाणी जॻह ते कहिड़ो रस्तो थो वञे। वो हिंदुस्तान आया, सिंध में आया, पहिरियों पोर्चो में आया, जाम निज़ाम पोइ जॾहिं हिन सामूंडी रस्ता यादि कया, रस्ता इनखे ख़बर पइजी वई त सामूंडी रस्ता कहिड़ा आहिनि, ॿेड़ा बि ठाहिण सिखी आहे, जहाज रानी, त पोइ हुन हमला शुरू कया। हमला हमेशह उहे कंदा आहिनि। सिकंदर बि जॾहिं आयो त ॿेड़ा ठाहे आयो हुते, जिन खे ॿेड़नि ठाहिण जो फन हूंदो आहे उहे हमला। अॼु असां त मुंहं जे जड़े खां वठी वापारी ॿेड़ा सॼी दुनिया में काए वेंदा हुआसीं। तव्हां त भेण चओ हिंदुस्तान जो रस्तो, अमेरिका, असां वटि सॼी दुनिया, असांजे करे चाहियूं त पूरी दुनिया ते हुकूमत कयूं, पर न असां कॾहिं जंगी जहाज ठाहिया, न कॾहिं हथियार ठाहिया। असीं पुरमन अदम तशदुद वारा माण्हू हुआसीं। GM सैद जो अदम तशदुद उहो आहे त असीं आज़ाद थियण खां पोइ अमन आलम था चाहियूं कंहिं ॿिए जे मथां हमलो करे लुट फुट करण वारा असां न आहियूं, भली केॾा बि ताक़तवर छो न थिया। बाक़ी GM सैद जो अदम तशदुद ॿियनि खे फुरण खां, ॿियनि ते हमला करण खां तव्हांखे रोके थो, पर इन खां नथो रोके त को तव्हांखे फुरे, तव्हांजे धरतीअ ते हमला करे, तव्हांजे माण्हुनि खे मारे ऐं तव्हां बसि करे वेही रहो। तव्हांखे पंहिंजे तहफ़ुज़ करण जो मुकमिल हक़ हासिलु आहे। तव्हांखे जवाबी कार्रवाई करण जो मुकमिल हक़ हासिलु आहे। तव्हांखे इहो हक़ हासिलु आहे कि जेको तव्हांजी धरतीअ ते कब्ज़ो करे, जेको तव्हांजी धरतीअ ते हमलो करे, उनखे पंहिंजे धरतीअ तां हकारे कढो, तड़े कढो, धिके कढो। महिरबानी तव्हांजी।